रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 21 एक्सरसाइज नंबर 5.3 मश्क 5.3 पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवांखे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फाइंड द स्क्वायर रूट ऑफ द फॉलोइंग अलजेब्रिक एक्सप्रेशंस बाय डिवीजन मेथड। हेठियनि अलजेब्री इज़हारनि जो वंड वसीले ॿियो मूल मालूम करियो। हाणे हिते पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त x रेज़्ड 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 2x प्लस 1। हाणे छा करिणो आहे असांखे इन जो ॿियो मूल वंड वसीले मालूम करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते असां लिखी वेंदासीं सॉल्यूशन। बारो सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम गिवन आहे असां उहो लिखी था वञूं। उहो आहे इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 2x प्लस 1। हाणे ॿी ॻाल्हि बारो हाणे तवजो ॾेई ॿुधंदा हलो, जेकॾहिं ईअं हुजे हा x रेज़्ड 4 आख़िर में पियल आहे त पोइ मां हिन खे रीअरेंज करे रखी वञा हा, यानी जंहिंजो पावर सभिनी खां वॾो हूंदो उहो टर्म सभ खां पहिरियां यानी खाॿे पासे रखिबो। अहिड़े तरीक़े सां पोइ डिसेंडिंग ऑर्डर में एक्सप्रेशन हलंदी। ठीकु आहे बारो, इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। हाणे असां छा कंदासीं, वंड वसीले ॿियो मूल मालूम करण जी कोशिशि कंदासीं। उन जे लाइ मां हिते उन नमूने सां हिन एक्सप्रेशन खे रखण जी कोशिशि थो कयां। ठीकु आहे बारो, हाणे सभ खां पहिरियां हिते मां रखंदुसि x रेज़्ड 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 2x प्लस 1। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो। हाणे तवजो ॾियो, मां हिते एक्सप्रेशन पुट करे वियुसि। हाणे छा कंदुसि, मां x रेज़्ड 4 जेको पियो आहे उन ते मां टेबल पढ़ंदुसि। हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां मूंखे x रेज़्ड 4 ॾे। जी हा, बिल्कुलु आहे x स्क्वायर, यानी असां हाणे हिन ते x स्क्वायर जी टेबल हणंदासीं। जंहिंजी टेबल हणंदासीं उनखे असां हिते मथे रखी छॾींदासीं, यानी इहो जवाबु वञी बीहंदो। त पोइ हिते रखियोसीं असां x स्क्वायर खे, जॾहिं x स्क्वायर खे ज़रब कयोसीं जवाबु असांखे मिलियो x रेज़्ड 4। ठीकु आहे बारो, हाणे हिते छा जी साइन पियल आहे, प्लस जी। त पोइ हिते असां छा कयोसीं, इन खे माइनस में बदिलाए छॾियोसीं, छाकाणि त जेका हीअ साइड आहे हेॾां कट थींदो हलंदो, हिन साइड प्लस जोड़। ठीकु आहे, तवजो ॾियो त x रेज़्ड 4 में ख़तमु थी वियो। ठीकु आहे, ऐं हिन साइड छा थींदो त असां x स्क्वायर खे x स्क्वायर में जोड़ करे छॾींदासीं, त जवाबु असां वटि छा ईंदो 2x स्क्वायर। हाणे बाक़ी जेका एक्सप्रेशन बची असां उन खे लाइ हेठि रखंदासीं। त पोइ थी वेंदो हिते त 2x क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस 2x प्लस 1। हाणे मां 2x स्क्वायर खे छा सां ज़रब करियां त मूंखे 2x क्यूब ॾे, यानी कोफिशिएंट ते 2 आहे उन सां कोफिशिएंट 1 अचे। x ते आहे स्क्वायर त x सां छा ज़रब थिए, x ई ज़रब थिए न। त पोइ हाणे असां हिते x जी टेबल आणींदासीं। त पोइ हिते मथे रखियोसीं प्लस x। ठीकु आहे बारो, जंहिंसां ज़रब कंदासीं उहो हिते असां ॾींदासीं प्लस x, त हेठि बि असां उहो ई प्लस जो x रखी ईंदासीं। पर हाणे हिते छा थींदो, ज़रब कंदासीं त जेको जवाबु ईंदो उहो असां 2x क्यूब जे हेठां अॻिते रखंदा वेंदासीं ऐं हिन साइड जोड़ थी वेंदो। त पोइ पहिरियां असां हिते ज़रब छॾायूंसि था। ॾिसो बारो, जॾहिं x खे मां 2x स्क्वायर सां ज़रब कयो जवाबु मूंखे मिलियो 2x क्यूब, हिते ॾिनो प्लस। जॾहिं मूं x खे x सां ज़रब कयो जवाबु मूंखे मिलियो x स्क्वायर। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो। हाणे तवजो ॾियो, हाणे सभ खां पहिरियां मां छा कंदुसि, हिते निशानी बदिलाए वेंदुसि, माइनस जी निशानी हिते थी वई माइनस जी निशानी। सही आहे बारो, हाणे 2x क्यूब में ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचियो, पोइ कुझु बि न, इहे हिक ॿिए में ख़तमु थी विया। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो, हिते असां वटि छा पियल आहे 3x स्क्वायर, उन में x स्क्वायर ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचंदो हिते बचियो 2x स्क्वायर। त मां उहो पुट करे थो वञा 2x स्क्वायर प्लस जो 2x हेठि बचियो, लास्ट में आयो 1। अहिड़े तरीक़े सां त हाणे हिन साइड छा थींदो, असां हिननि खे जोड़ करे छॾींदासीं। त 2x स्क्वायर जे हेठां पियो आहे कुझु बि न पियो आहे, त पोइ मां उन खे हिते रखी थो छॾियां 2x स्क्वायर x प्लस 2x। ठीकु आहे बारो, हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां जोड़ कंदा हलिजो, छाकाणि त अॻे नंबर जे लाइ जॻह छॾणी आहे, छाकाणि तव्हांखे उहो नंबर हिते रखी ज़रब छॾाइणी आहे उन जे लाइ। हाणे तवजो ॾियो, हिते पियो आहे 2x स्क्वायर। ठीकु आहे बारो, हाणे हिते पियो आहे 2x स्क्वायर, त पोइ मां हिन टर्म खे छा सां ज़रब कयां त मूंखे हीउ मिले। लाज़मी आहे हिते असां 1 सां ज़रब करे ईंदासीं, त पोइ हिते रखंदासीं प्लस 1। ठीकु आहे बारो, त हिते बि रखियोसीं प्लस 1, हेठि बि रखी वियासीं असां 1।
तो पोइ हाणे जॾहिं असां हिक सां ज़रब कयो 2x² खे, जवाब मूंखे मिलियो 2x², हिते नम प्लस 2x खे जॾहिं 1 सां ज़रब कयमि जवाब आयो 2x, 1 खे 1 सां जवाब आयो 1। ठीक है बारो। अड़े तरीके से हाँ इतने निशानियों बदलाए वियासीं, इतने थी वही माइनस, इतने थी वही माइनस, इतने थी वही माइनस। हाँ छा थींदो हिते, ये सब टर्म एक बे में खत्म थी, यानी हेठि छा बचो, हेठि कुछ न बचो। ठीक है बारो, यानी पाची असांजो थी वियो ॿुड़ी। अड़े तरीके से हिन साइड से छा कंदासीं, इन्हनि खे जोड़ करे ईंदासीं त हिते छा थींदो। हाणे अॻिते टेबल उहो कोन वेंदी त पोइ लिखी था छॾियूंसि 2x² प्लस 2x प्लस 2। ठीक है बारो। अड़े तरीके से ॾिसो बारो, हाँ हिते असां छा कंदासीं त हीअ जेका तव्हां वटि एक्सप्रेशन लिखियल आहे उन खे स्क्वायर रूट में हेठि ॿिए स्टेप में पुट करे उन खां बाद में तव्हां हीअ आंसर लिखो था पोइ बि सही आहे, जॾहिं तव्हां डायरेक्ट आंसर लिखो था तब बि सही आहे। ठीक आहे बारो। त पोइ हाणे छा थींदो, इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x² प्लस 2x प्लस 1। हाणे असां छा कयोसीं, असां हिन खे रेडिकल में पुट करे आयासीं। ठीक है बारो। तो इन जो आंसर छा बीठो, असां वटि आंसर बीठो x² प्लस x प्लस 1। ठीक है बारो। अड़े तरीके से बारो हाणे जो ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिश कजो। बारो हींअर तवजो ॾियो, ॾिसो हाणे जेको टियों नंबर पार्ट आहे उहो आहे त 4x रेज़्ड 4 प्लस 8x क्यूब प्लस 20x² प्लस 16x प्लस 16। हाणे हीउ बि बारो सम आसान अथव, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिश कजो। हाणे हीउ जेको चोथों नंबर सम आहे इहो आहे त आसान, पर लॻे ईअं पियो ॼण मुश्किल आहे, छाकाणि त थोरो ही त पहिरियां रीअरेंज थींदो उन खां बाद में सम सॉल्व थींदो। पर हाणे सम खे पढ़ूं था, हीअ आहे त x² अपन y² प्लस y² अपन x² प्लस 47 माइनस 14y अपन x प्लस 14x अपन y। ठीक है बारो। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन जो डिवीजन मेथड जे तहत स्क्वायर रूट फाइंड आउट करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जीअं असांखे सम गिवन आहे उहो लिखी वियासीं। ठीक है बारो। हाणे तवजो ॾियो, हीउ जेको सम आहे उहो ॿिनि नमूननि सां गिवन आहे, हिकु त वेरिएबल x वारे नमूने सां, ॿियो वेरिएबल y वारे नमूने सां। हाणे असां जेकॾहिं इन खे मिक्स करे जीअं जो आहे सम सॉल्व कंदासीं त इहो सम सॉल्व न थींदो। हाणे पहिरियां छा कंदासीं, असां x वेरिएबल वारो जेको पार्ट आहे पहिरियां असां उहो रखी वेंदासीं, उन खां बाद में y वेरिएबल वारो पार्ट जेको आहे उहो पुट करे वेंदासीं। हाणे तवजो ॾियो, ॾिसो यानी असां अंश जे हिसाब सां हलंदासीं न। अंश में x वेरिएबल वारा जेके पार्ट आहिनि उहे कहिड़ा आहिनि, मां हिते उहो लिखी थो वञा, तव्हांखे बि उहे रखणा आहिनि। अहिड़े तरीक़े सां इज़ इक्वल टू x² अपन y²। हाणे रीअरेंज करे वेंदासीं। हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो हाणे हिते पियो आहे y² अपन x², यानी अंश में y² आहे, असां इन खे बाद में रखंदासीं। छा हिते को ॿियो x वारो टर्म पियो आहे? जी बिल्कुलु हा पियो आहे, त पोइ मां उन खे पुट करे थो वञा, उहो आहे प्लस 14x अपन y। उन खां बाद में मां कांस्टेंट टर्म ॾेई ईंदुसि, यानी ही जेका एक्सप्रेशन आहे इन जो x वारो पार्ट पूरो थी वियो। हाणे वरी हिते y वारो पार्ट पियो अचे, उहो छा आहे असां वटि, उहो आहे त माइनस 14y अपन x प्लस y² अपन x²। अहिड़े तरीक़े सां ॾिसो भाउ, जेकॾहिं असां अगरि ईअं पुट न कयूं आहे त असांखे सम सॉल्व करण में तमामु घणी मुश्किलात थिए हा। ठीकु आहे भाउ, अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं, असां हिन खे डिवीजन मेथड वारे नमूने सां सॉल्व कंदासीं। ठीकु आहे बारो। हाणे असां उन जे लाइ असां उन नमूने में हिन खे पुट करे था वञूं। ॾिसो बारो, हाणे असां छा कयो, हुते असां एक्सप्रेशन पुट करे आयासीं। हाणे सभ खां पहिरियां छा ते टेबल हणंदासीं, x² अपन y² ते। छा अहिड़ो को टर्म आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे x² अपन y² ॾे? जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि x अपन y। त पोइ हिते पुट करे वेंदासीं त x अपन y। ठीकु आहे बारो। हाणे हिते छा जी टेबल पढ़ंदासीं, x अपन y जी। जंहिंजी टेबल असांखे पढ़णी आहे असां उहो मथे रखी वियासीं। ॾिसो बारो, जॾहिं मां x अपन y खे x अपन y सां ज़रब कयो त मूंखे जवाबु छा मिलियो, जवाबु मिलियो x² अपन y²। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे छा कंदासीं, सभ खां पहिरियां असां हिते जिते प्लस आहे उते निशानियूं बदिलाए वेंदासीं, माइनस करे वेंदासीं। हाणे हिते थी वई माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे छा थियो हिते त हीउ x² अपन y², हिन x² अपन y² में ख़तमु थी वियो। ठीकु आहे बारो। हाणे पोइ असां छा कंदासीं त हिन साइड x अपन y पियो आहे, असां हिन खे जोड़ करे रखी वेंदासीं। त पोइ हिन जो जवाबु छा बीहंदो, हिन जो जवाबु असां वटि बीहंदो त ॾिसो y आहे एलसीएम बिठी y, त
तो पोइ हाणे x ऐं x 2x यानी असांखे जवाब इन जो मिलियो 2x अपॉन y 2x अपॉन y। ठीक है, जॾहिं असां x अपॉन y खे जोड़ कयोसीं x अपॉन y में तो पोइ जवाब मिलियो 2x अपॉन y। ठीक है वारो, अहिड़े तरीक़े सां तो पोइ हाणे हिते जेका एक्सप्रेशन बची उहा असां पुट करे वेंदासीं। तो पोइ कीअं थींदो, इहो थींदो त 14x अपॉन y हिते थींदो प्लस 47, हिते नासीं माइनस 14y अपॉन x, हिते लास्ट में ईंदासीं प्लस y स्क्वायर अपॉन x स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो, अहिड़ो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां ज़र्ब करियां त मूंखे 14x अपॉन y ॾे। ॾिसो ॿार, उहो आहे 7। ठीकु आहे, त पोइ मां हिते रखी वेंदुसि आंसर में प्लस 7, हिते रखी वेंदुसि प्लस 7, 7 जी हेठां 7 रखी वेंदुसि। ठीकु आहे, स्क्वायर वारे नमूने सां टेबल पढ़ंदासीं। जॾहिं असां 7 खे ज़र्ब कयो 2x अपॉन y सां, जवाब मूंखे मिलियो 14x अपॉन y, 14x अपॉन y प्लस 7 7 49 49। ठीकु आहे ॿार, अहिड़े नमूने सां हाणे हिते छा थींदो, पहिरियां असां निशानियूं बदिलाए वेंदासीं। जिते प्लस आहे हिते माइनस थी वई, माइनस हिते माइनस, त पोइ 14x अपॉन y 14x अपॉन y में ख़तमु थी वियो। बाक़ी अॻिते ॾिसो छा पियो थिए, हाणे 47 जेको आहे उहो प्लस जो आहे, 49 आहिनि माइनस जा, जोड़ थींदो, जवाब असां वटि अची वेंदो माइनस जो 2। जी हा बिल्कुलु। ऐं अॻिते जेको आहे समूह असां पुट करे वेंदासीं। हिते थींदो माइनस 14y अपॉन x प्लस y स्क्वायर अपॉन x स्क्वायर, अहिड़े नमूने सां। ऐं हिन साइड छा थींदो त जोड़ थींदो, साॻियो थियो 2x अपॉन y प्लस 14। ठीकु आहे ॿारो, हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई। हिते ॾिसो ॿारो, हाणे मां 2x अपॉन y खे छा सां ज़र्ब करियां त मूंखे ही 2 मिले। ठीकु आहे, पर छा जो 2 मिले, माइनस जो 2 मिले। हाणे उन जे लाइ असां हिनखे ज़र्ब करे वेंदासीं माइनस y अपॉन x सां। हाणे कीअं ॾिसो तव्हां तवजो ॾियो, माइनस y अपॉन x इंटू 2x अपॉन y प्लस 14 माइनस y अपॉन x, तवजो ॾींदा हलिजो। ठीकु आहे ॿारो, जॾहिं मूं माइनस y अपॉन x खे ज़र्ब कयो 2x अपॉन y सां, जवाब छा मिलंदो, जवाब मूंखे मिलंदो इज इक्वल टू माइनस 2xy अपॉन xy। सही आहे ॿारो, हाणे xy में ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचियो, हिते बचंदो माइनस जो 2। साॻे तरीक़े सां अॻिते जॾहिं मूं माइनस y अपॉन x खे छा सां ज़र्ब कयो, 14 सां, त जवाब मूंखे मिलियो माइनस 14 y अपॉन x। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे इहो बि लाइ मां सेम हेठि रखी छॾियो माइनस 14 y अपॉन x। बाक़ी लास्ट में असां वटि छा पियो आहे, जॾहिं मूं माइनस y अपॉन x खे ज़र्ब कयो माइनस y अपॉन x सां, जवाब मूंखे मिलियो प्लस y स्क्वायर अपॉन x स्क्वायर, यानी y स्क्वायर अपॉन x स्क्वायर जवाब मिलियो। हाणे हेॾे तवजो ॾिजो, ॾिसो हाणे हिते बि ईअं ई आहे, माइनस y माइनस 14y अपॉन x प्लस y स्क्वायर प्लस x स्क्वायर, यानी सम सही आहे। जंहिंजी टेबल हणीसीं असां उहो हिते आंसर में पुट करे था वञूं। हिते थींदो त माइनस y अपॉन x, जॾहिं माइनस y अपॉन x खे ज़र्ब कयोसीं इन सां। ठीकु आहे ॿारो, माइनस y अपॉन x सां, जवाब असांखे छा मिलियो, जवाब असांखे मिलियो हिते थी वियो माइनस जो 2 माइनस जो 14y अपॉन x प्लस y स्क्वायर अपॉन x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, हिन जो निशानियूं बदिलाए वेंदासीं। जिते प्लस आहे हिते माइनस आहे, प्लस हिते इहो प्लस, हिते थी वियो प्लस, हिते थी वियो माइनस। हाणे छा थींदो, हिते ही टर्म सभु हिक ॿिए में कटिजी विया, पाछी छा बचो, कुझु बि न। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां भले हिनखे छॾे ॾियो, बसि को मसइलो कोन्हे को, असांखे जवाबु मिली वियो। जवाबु असांखे छा मिलियो, जवाबु मिलियो x अपॉन y प्लस 7 माइनस y अपॉन x। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे स्क्वायर रूट में पुट करे पोइ जेकॾहिं आंसर लिखो था त पोइ बि सही आहे, अदरवाइज़ असांखे हिन जो जवाबु छा मिलियो, जवाबु मिलियो इज इक्वल टू x अपॉन y प्लस 7 माइनस y अपॉन x। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाहे।